अस्सलाम दोस्तों, मां प्रोफेसर मोहम्मद इरफान करोड़ो दादू जो शहरी हिकिड़ी नंढी वीडियो अवां सां शेयर कयूं था, जंहिंजो बुनियादी मक़सदु इहो आहे त अगरि अवांजे घर जे अंदरि गंद किचिरो आहे त उनखे कहिड़े तरीक़े सां प्रॉपर तरीक़े सां पंहिंजे घर जे ॿाहिरां रखूं त जीअं उहो धप बि पैदा न करे ऐं उन जे करे जेका सूरत हाल ख़राबु थी थिए, जेका गंदगी पैदा थी थिए, जंहिंजे करे मच्छर पैदा था थियनि, जंहिंजे करे मलेरिया पैदा थी थिए ऐं असांजा वॾा तोड़े असां नंढा जेके ॿार आहिनि असांजा उहे मुतासिर थियनि था, उन्हनि सभिनी खे बचाइण जे लाइ हीअ नंढियो वीडियो अवां जे लाइ जेको आहे सो रखूं था। पूरे शहर जे अंदरि असीं काउंसलरनि खे, दादू म्यूनिसिपल खे हर दफ़े इल्ज़ाम ॾींदा आहियूं त असांजे घिटियुनि में गंदगी आहे, असांजे रोड रस्तनि ते पाणी आहे, उहो आख़िर ख़तमु छो थो थिए। मुंहिंजी नज़र में जेको आउं ऑब्ज़र्व कयां थो त जेतिरो ॾोह असीं म्यूनिसिपल ते ॾियूं था उन खां घणो ॾोह असां दादू शहर जा जेके रवासी आहियूं, दादू शहर जा जेके दुकानदार आहियूं, दादू शहर जे अंदरि जेके रेहड़ियुनि ते आहियूं, दादू शहर जे अंदरि जेके माण्हू आहियूं, असांजे हिसे में हिकिड़ो कमु अचे थो त असीं उन गंद खे प्रॉपर तरीक़े सां कीअं बंदि करे दादू म्यूनिसिपल जे लाइ उहो रखूं त दादू म्यूनिसिपल पंहिंजे जेके मुलाज़िम आहिनि, जेके सैनिटरी वर्कर आहिनि या जेके उन्हनि जा सुपरवाइज़र आहिनि त इंस्पेक्टर आहिनि त उनखे प्रॉपर तरीक़े सां अव्हांजे घर खां खणी कंहिं मख़सूस जॻह ते पहुचाइनि। पाण हिकिड़ो नंढिड़ो डेमो अव्हां जे लाइ ठाहियूं था। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो मुंहिंजे घर जे अंदरि ही किचिरो आहे, सभ खां पहिरीं त हीअ बास्केट जेकॾहिं घर में वठो त वधीक बहितर आहे। जेकॾहिं कंहिं वटि गुंजाइश नथी थिए बास्केट वठण जी त नो डाउट न वठो, पर हिन किचिरे खे कंहिं डस्टबिन में रखो, उहो वधीक बहितर आहे। उन खां पोइ हर जॻह ते कलियूं मिलनि पियूं। फ़र्ज़ु कयो हीअ हिकिड़ी कली आहे, जेकॾहिं हीअ असां ब्लैक कली यूज़ कयूं त वधीक बहितर थी थो। तमामु आसान तरीक़ो आहे। जेकॾहिं अव्हां वटि डस्टबिन आहे, उन डस्टबिन में जेकॾहिं तव्हां हिनखे हीअं विझंदो त हीअ सॼो किचिरो ऑटोमेटिकली हिन में शिफ्ट थी वेंदो। हे ॾिसो, हे सॼो किचिरो असां हिन में शिफ्ट करे छॾियोसीं, सॼो किचिरो हिन में अची वियो। अव्हांजी जेकी डस्टबिन आहे, यकीन घर में अव्हांजी घरवारी आहे या मासी आहे या घर जो कोई ॿियो फर्द आहे, अव्हांजे घर में जेको बि किचिरो हुयो उहो ख़ैर सां हिन जेको आहे सो कली में अची वियो। हीअ कली कारी हुजे त वधीक बहितर आहे, पर जे न त बि हिन क़िस्म जी कली बि हली वेंदी। अव्हां हिन जे अंदरि उहो सॼो पंहिंजो किचिरो बंदि कयो ऐं हिनखे जेको आहे आराम सां गंढ ॾेई सघो था। हीअ अव्हां जॾहिं हिनखे गंढ ॾींदो त इहे सॼो बंदि थी वेंदो। हाणे हिन जे अंदरि हवा जो जेको अचणु आहे उहो बंदि थी वियो। हवा जे अंदरि अचण सां जेको आहे यकीननि हिन जे अंदरि जेको केमिकल रिएक्शन हो उहो हाणे बंदि थी वियो। हाणे हीअ धप बि पैदा न कंदो ऐं हीअ गंदगी वधाईंदो बि न। सवलो तरीक़ो आहे, पंहिंजो दरवाज़ो खोलियो, अव्हां दरवाज़ो खोलियो था ऐं उन खां पोइ जेकॾहिं उहो सॼो जेको किचिरो आहे आराम सां जेकॾहिं पंहिंजे घर जे ॿाहिरि रखे छॾियो, हिन तरीक़े सां तब ज़रूरी आहे, तब बहितर आहे। पर जेकॾहिं अव्हां नथा कयो त यकीन अव्हांजे घर जे किथे न किथे कंहिं न कंहिं कुंड ते किचिरे जी का जॻह हूंदी जिते जेको आहे सो म्यूनिसिपल जे तरफ़ां ट्राली रखियलु हूंदी, अव्हां उते इहे रखे सघो था। न त तव्हां पंहिंजे घर जे ॿाहिरां जॾहिं हीउ किचिरो रखंदो त म्यूनिसिपल जो को न को माण्हू इहो किचिरो खणी वेंदो। हिन वीडियो पैगाम जे ज़रिए दादू जे सभिनी शहरनि खे, सिविल सोसाइटी खे, डॉक्टरनि खे, इंजीनियरनि खे, हर उन माण्हू खे गुज़ारिश कयूं था त महिरबानी कयो पंहिंजे हिसे जो उहो कमु जेको अव्हांखे करिणो आहे, जंहिंजो वज़न असां ॿियनि ते विझूं था, उहो महिरबानी करे न कयो। ऐं पंहिंजे घर जो किचिरो मुनासिब तरीक़े सां पंहिंजे कंहिं पासे ते रखो। यकीननि दादू म्यूनिसिपल चेयरमैन ऐं उनजी जेकी काउंसलरनि जूं जेकी टीमूं आहिनि उहे यकीननि उन सॼे किचिरे खे खणंदियूं, इहा उनजी ज़िमेदारी आहे इख़लाक़ी तौरु। इन सां अव्हांजो जेको बि किचिरो आहे नालियुनि में बि न पवंदो ऐं नालियूं बंदि न थींदियूं। अव्हांजा रोड रस्ता जेके दरिया जो ॾेख ॾींदा आहिनि उहो बि बिल्कुलु बंदि थी वेंदो। अव्हांजे ताउन सां दादू शहर बहितरीनु थी सघे थो, दादू शहर जे अंदरि सावक थी सघे थी, दादू शहर जे अंदरि गंदगी जा जेके ढेर आहिनि उहे ख़तमु थी सघनि था। पर उन में सभ खां पहिरीं जेको पथर आहे उहो आवाम जे तरफ़ां, शहरनि जे तरफ़ां ईअं ई आहे त उहो सॼो गंद किचिरो असां पाण मुनासिब तरीक़े सां असांखे कुंड किचिरे में रखंदासीं त यकीननि दादू म्यूनिसिपल हिन कम जे अंदरि मां नथो सम्झां त को हिकिड़ो मिंट बि कोन लॻो। इन हिकु मिंट जे अंदरि हिकिड़ो वॾो गंद जेको हुयो उहो हिकिड़ी नंढड़ी थैली में बंदि थी वियो ऐं उन सां यकीननि उहो धप बि ख़तमु थी वई ऐं गंदगी जेको आहे वधण जो जेको अंदेशो उहो ख़तमु थी वियो। इनशाला इन ते सभु दोस्त अमल कंदा, सिविल सोसाइटी अमल कंदी, उहे सभु दादू वासी अमल कंदा त यकीननि दादू सब्ज़ थींदो, साओ थींदो, गंदगी जे ढेर खां आजो थींदो ऐं असांजो ड्रेनेज बहितर थींदो, जेको कलियुनि जे करे तबाह वेंदो थिए। पाकिस्तान जिंदाबाद।